वालेकुम पा मां अली अहमद नारे जो उर्फ़ अहमद नारे जो फैज़मंद पिंडे खां मां पाण मुराद जो पेश थियो आहियां साईं सैयद जावेद अली शाह जे हथ ते समीला डॉक्टर समीला सूमरियो SP साहब जे वटि पेश थियो आहियां। असांजा महिरबान आहिनि। असांजो जावेद आलम उढो बि असांजो सरदार बि आहे, वॾो बि आहे। उन सोचियो आहे, उनजो पैगाम बि आहे त भाउ सिंध वारा जेके बि आहियो पंहिंजो हथु ॾेई हिलाला थी वञूं। जेकर पीउ माउ सोचींदो आहे औलाद जे लाइ सुठो सोचींदो आहे, उन जेका सोच रखी आहे असांजे फ़ाइदे जी रखी आहे। मुंहिंजी सभिनी भाउनि खे रिक्वेस्ट आहे, जेके बि रूपोश आहियो, जेकर हथु ॾेई हिलाला थी पंहिंजो ॿची रोज़ी कमायो। जेकर त हुकूमत सां ऐं साईं खे चवां रियासत सां गॾिजी जेकर इहा बदमाशी फुर अगवा ख़तमु त असां सभु सिंधी सुख जो साहु खणंदासीं। असांखे लेबल लॻल हुयो, रूपोश हुयासीं सिर्फ़ु जहिड़नि जे करे, न ॾोह न फुर न अगवा असां वटि, पर ॾोहनि इहा असां ते हुई, लेबल लॻल हो, धाड़ेल इनाम रखिया, सिफ़ारतां थियूं। असां पाण मुरादा पेश थिया आहियूं। अचे असांखे उमेदु आहे त अलाह कंदो असांखे इंसाफ़ मिलंदो, रिआयत मिलंदी। असांखे इतमाद आहे ऑफिसरनि ते, DIG साहब ते, IG साहब ते, SP साहब समीला सूमरे ते। असलाम मुंहिंजो पैगाम सॼी संगत खे आहे त पेश थियो त फ़ाइदो वठंदव। असांखां वधीक बि केस कंहिं ते कोन हूंदा। इनशाला असां बि इतमाद करे आया आहियूं। असांखे बि उमेदु आहे त इंसाफ़ बि थींदो, रिआयत बि मिलंदी। जेको बि पंहिंजा ऑफिसर आहिनि या सरदार आहिनि, उहे असांजा वॾा आहिनि। जेको उन्हनि सोचियो आहे असांजे लाइ सही सोचियो आहे। सभु अचो, सभु सिलेंडर थी हिलाला थी पंहिंजे सिंध खे जेकर संवारियऊं। अस्सलाम वालेकुम।